अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। सखर मां तालीमी इदारा खुलण बाद सखर डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूट रुखसाना शाहीन मंगणे जो तालीमी इदारनि जे दौरे ते निकिरी पई। स्कूलनि में जारी तालीमी अमल ऐं SOP जो जाइज़ो वरितो। उन मौके ते हिन जो चवणो त स्कूलनि जी इंतजामिया, उस्ताद, अमलो ऐं शागिर्द हैंड सैनिटाइज़र ऐं मास्क जो इस्तेमाल खे यकीनी बणाए ऐं क्लासिस में समाजी विठी जो ख़ासि ख्याल रखियो वञे। हिन चयो त स्कूल इंतजामिया खे पढ़ाई ते ख़ासि ख्याल करणु घुर्जे, छो त केतिरा ई महीना स्कूल बंदि हुअण करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी आहे। उन करे वधीक मेहनत करण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। घोटकी मां त घोटकीअ में शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई। गैस जी पाइप लाइन जी कोटाईअ खे 10 ॾींहं थी विया, पर अञा ताईं खॾा भरण जो को बि बंदोबस्त कोन कयो वियो आहे, जंहिंजे करे असद मेडिकल स्टोर, भिटाई मेडिकल स्टोर, डॉक्टर अली हसन महर ऐं लेडी डॉक्टर गज़ाला आसिफ काज़ी जे अस्पताल अॻियां 6 खां 7 फुट जा खॾा लॻल आहिनि, जंहिं करे मरीज़ वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾियनि पिया। उन मौके ते वस वारनि खां मुतालबो कयो वियो त जल्द खां जल्द खॾा पुराया वञनि, त न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।